नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ومن يغفر الذنوب إلا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون. وقال النبي صلى الله عليه وسلم الإثم ما حاك في صدرك وكرهت أن يطلع عليه الناس. رواه مسلم. तमाम किस्म जी हमदे सना वडाई न वाखाण इबादतें बंदगी परिस्तिशें पूजा बानतें गुलामी रुकू ने सजदा उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहीं जेको अल्लाह खालिक कुल कायनात मालिक अर्ज़ो समा है। अल्लाह जी मुख्तसर हमदा खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए। अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा
अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज जे जुमे जो उन्वान है गुनाह जो एहसास। इन उन्वान जो मतलब ही है जे बामिजार के इंसान के पिंड जे गुनाह जी केतरी व्यादई है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु बनी आदम खत्ताउन व खैरुल खत्ताईन तव्वाबून। आदम अलैहिस्सलाम जो जितरो पण औलाद है, यानी जितरा पण दुनिया में इंसान आई, ये मड़े वडा गुनहगार हैं। इन हदीस में पाके एकड़ी गाल ये खबर पई कि पां जितरा आहियूं मड़े गुनहगार आहियूं। कंहिंजा का गुनाह वधारी आहीं, कंहिंजा का ओछा आहीं, कंहिंजा का गुनाह वडा आहीं, कंहिंजा का नंढा आहीं, पण गुनहगार पां मड़े आहियूं। पण सवाल हिकिड़ो ई है जे पां मिणी के पिंड जी गुनाह जी व्यादई केतिरी है। व्यादई जेकॾहिं पां ॼाण हलूं त चावा जे कुरे के जर पंहिंजो को नुक़सान थी पए थो, पंहिंजे धंधे में, पंहिंजे व्यापार में, पंहिंजी खेत्रवाड़ीअ में, कंहिं पण क़िस्म जो दुनिया जो को पण पंहिंजो जरा नुक़सान थी पए त पांखे व्यादई थी थी, व्यादई थी थी, पाण मिणी थी थी जे मुंहिंजो नुक़सान थी वियो आहे। न व्यादई जेको वेह थी माण्हू जे चेहरे में जा, माण्हू जे मुंहं मां पधरे थी पए थी, ही माण्हू व्यादई में जाए। दुनिया जे नुक़सान मथे पांखे व्यादई थी थी, पाण टेंशन में अची वञूं था, पण पाण पंहिंजो आख़िरत जो जेतिरो नुक़सान कयूं पिया, पाण पंहिंजी जन्नत जो जेतिरो नुक़सान कयूं पिया, पाण ॾियानी दोज़ख के जेको ओॾा थियूं पिया, इन ॻाल्हि मथे पांखे व्यादई आहे कनाई। न व्यादई चावा जे कुरे के जेकॾहिं पांखे व्यादई आहे जे आउं गुनहगार आहियां, आउं ख़ताकार आहियां, मूं वटि ढिघ भुलूं थियूं आहिनि, त उहा व्यादई पांखे नज़र पण अचणी खपे। पां जेकॾहिं पिंड पिंड खे निहारियूं त पां में जा हर को इंसान ई सम्झे थो जे मूं वटि कोई भुल न थी। ॿिया मड़े गुनहगार आहिनि, ॿिया मड़े ख़ताकार आहिनि, ॿिया मड़े ख़राब आहिनि, मूं वटि को भुल न थी, आउं मिणी कदा ख़ासो आहियां। अल्लाह ताला जेको पांखे ज़िंदगी ॾिने, इन ज़िंदगी जूं ॿ क़िस्मूं आहिनि। ई ॿी तरह जी, ॿी टाइप जी ज़िंदगी आहे। पहिरीं ज़िंदगी इहा आहे जे पां हथ पग हणूं पिया, पुछूं पिया, ॾिसूं पिया, हिते वेठा आहियूं, मतिलबु पां जीअर आहियूं। हिकिड़ी पंहिंजी ज़िंदगी इहा रही। पर हिकिड़ी पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी पण आहे जे उहा ज़िंदगी पांखे नज़र नथी अचे, पण इंसान ऑटोमेटिक पिण ई मरी वञे थो। पां ॿार में भले जीअर आहियूं, पां साह खणूं पिया, पां ॾिसूं पिया, पां सुणूं पिया, पर कई इंसान पां में जा अहिड़ा हूंदा जेको अंदर थी मरी विया हूंदा। ॿार जीअर ऐं अंदर मरी विया आहिनि। जेकॾहिं पांखे पंहिंजी गुनाह जी व्यादई न आई, जेकॾहिं पां राति ने ॾींहुं पंहिंजा गुनाह में कटियूं था, पां जेकॾहिं राति ने ॾींहुं अल्लाह जी नाफ़रमानी कयूं था, पां नमाज़ पढ़ूं नथा, पां अल्लाह जे घर में अचूं नथा, पां कूड़ पुछूं पिया, पां गिलाऊं ने गीबतूं कयूं पिया, पां हराम माल खियूं पिया, अहिड़ा कई गुनाह जेको पां वटां राति में ॾींहुं थी पिया। ने जेकॾहिं पांखे इन गुनाह मथे व्यादई न आहे, जेकॾहिं इन गुनाह जो पांखे कीअं टेंशन न आहे जे मूं वटां केॾा वॾा वॾा गुनाह थी विया आहिनि,
तो मुझा भाउ समझी लायो पां जीअरा बने आहियूं पर पां मरी विया आहियूं। हिकिड़ो मुसलमान ने हिकिड़ो ईमान वारो जेको माण्हू वेहे थो उनखे पिंड जे नंढड़े नंढड़े गुनाह जी यादि ई थी। आउं मिसाल तरीक़े सम्झायां थो। हिकिड़ो इंसान जीअं पां हाणे जीअरा वियासीं, पां कहिड़ा सीम ते निकिरो, पंहिंजे पग में जेकॾहिं कंडो लॻी रहे, नंढड़ो ख़ाली हिकिड़ो कंडो लॻी रहे न, पाण खे तेरे पीड़ा थी थी, उहो पग तेरे ई ॾुखे थो ने पाण खे ख़बर तेरे ई पई वञे थी कि मुंहिंजे पग में कंडो लॻी वियो आहे। भले हिकिड़ो मामूली नंढड़ो कंडो लॻो हुए, पर जेको माण्हू जीअरो हूंदो हुनखे ख़बर पवंदी कि मुंहिंजे पग में कंडो लॻो आहे। कंडे मां हथ कढो, बुर्ट जी हिकिड़ी सिरी जेकॾहिं पाण खे लॻी रहे पंहिंजे अंगे में, त पाण खे ख़बर पए थी कि आउं जीअरो आहियां, एतिरे मूंखे किथे किथे सिरी खुटे थी। जेसि ताईं उहा बुर्ट जी सिरी पंहिंजे अंग मां पाण कढी न लाहियूं, जेसि ताईं उहो कंडो पंहिंजे पग मां पाण कढी न लाहियूं, जेसि ताईं पाण खे आराम बि न थींदो। ॿिया कई कम कंदासीं पिया, पर मोड़ो मोड़ो पाण खे पीड़ा थींदी कि मुंहिंजे पग में किथे सिरी पई आहे, किथे कंडो पियो आहे। भला पाण जीअरा आहियूं। ईअं च हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं मरी वियो हुई, उन में साह न वेहे, उन मां साह जेकॾहिं निकिरी वियो हुए, त उनखे कंडा लॻे त भले, सिरियूं लॻे त भले, उनखे गोली लॻी रहे त भले, उनखे ख़बर ई न पवंदी कि मुंहिंजे पग में कंडो पियो आहे। उन माण्हू मां साह निकिरी वियो आहे, उहो माण्हू मरी वियो आहे। जेकॾहिं पंहिंजा गुनाह पाण खे खुटकनि था, जेकॾहिं पाण खे अहिड़ो लॻे थो कि आउं गुनहगार आहियां, जेकॾहिं पाण खे पंहिंजे गुनाह जी यादि थिए थी, त सम्झी लायो पाण अञा अंदर थी जीअरा आहियूं। ने जेकॾहिं पाण गुनाह मथां गुनाह करियूं पिया, भुल मथां भुलूं करियूं पिया, ग़लती मथां ग़लतियूं करियूं पिया, न पाण खे ईअं थिए नथो कि आउं गुनहगार आहियां, त सम्झी लायो पाण मरी विया आहियूं। मुंहिंजे माण्हू खे गमे एतिरा कंडा न कई, कीअं ख़बर की न पवंदी। मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा भाइरो, हिकिड़ी हदीस मूं असां पढ़ी आहे, नवाज़ बिन समान रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी हदीस आई। वो बयान कई था हिकिड़ो इंसान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ने पोइ पुछे, ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईमान करो है, मूंखे ईमान जे बारे में ख़बर ॾियो। ईमान कोई के चवाजे तेरा चें, इज़ा सर्रतका हसनतुका वसाअतका सय्यतुका फअंत मुमिन। जरा खासा कम करे, नेक अमल करे ने तोखे खुशी थिए, ओ पण तो खासो जरा कम कई त तोखे खुशी थिए ने, जरा तो वटा भुल थी वञे, तो वटा ग़लती थी वञे, तो वटा गुनाह थी वञे, तेरा तो जी यादि ई तोखे थी पए, तो जो सुख फिटी पए, तोखे किथे आराम न थिए, तोखे मोड़ो मोड़ो अहिड़ो थिए कि मूं किथे खोटो करे वेठो आहे, मूं वटि को न को भुल थी वई आहे। जरा तोजी दिल में गुनाह खटके, तेरा समझी ला तो मोमिन नहीं है। चें फरमाए चको गुनाह करो है, गुनाह के बारे में मुझे खबर है, तेरे से गुनाह ही है जे तू एड़ो को पण कम कई जो तोजी दिल में खुटके, तोखे मोड़ मोड़ अड़ो थी जे मूं वटां को का भुल थी वई है, ने तोखे ई पण द्रप थी जे मूं जो कोई कम कयो है, माण्हू खे ख़बर न पए त कर खासो, समझी ला ही गुनाह है। जोको पण वस्तु, जोको पण कम, जोको पण अमल तू माण्हू नो लिकाई ने, तोखे अड़ो थी जे माण्हू खे ख़बर न पए त कर खासो, समझी ला ही गुनाह जो कम है। नका तो माण्हू नो लिकाई गुनाह तो भले पतरो थी लॻो थियो। मुंहिंजा ॿाहिरो पाण मणे गुनहगार आहियूं, पाण मणी वटा भुलो थियूं हुई, पाण मणी वटा गुनाह थिया आहिनि, पाण मणी वटा ग़लतियूं थियूं हुई। ने इंसान जो मतलब थी तो भुल करण वारो, इंसान जो मतलब थी तो भुल करण वारो। भुलूं पाण मणी वटा थी थियूं, ग़लतियूं पाण मणी वटा थी थियूं, गुनाह पाण मणी वटा थी था, पर पाण जा खासो ने बहितर माण्हू उहो आहे जंहिंखे इहा ख़बर पई वञे कि मूं वटां गुनाह थी वियो आहे, मूं वटां भुल थी वई आहे, मूं वटां ग़लती थी वई आहे। न जरा ख़बर पई वञे कि मूं वटां भुल थी वई है, जरा अची करे अल्लाह ताला वटां माफ़ी मंगे, ही मनी कदा खासो है।
पां समझी रहियो अमल जे मैदान में सावा खाली आहियूं, पंहिंजा हथ समूरा खाली, पां नेकी आहे ज न पां जरा खावड़े अचूं था न तर सांची जे जरा घणे पाछा वञो तेरा की न की जबलो हथ में खणिया वञो, घणे मुंहिंजा ॿारड़ा हूंदा घणे खले हथो मथे कीअं वञा, की न की त गिनी वञा न, मुंहिंजे ॿारड़ा खे उते सरचाइणो आहे, मुंहिंजे घरे मूंखे वञिणो आहे। पां मुंहिंजा कोई माण्हू अहिड़ो की न हूंदो जे पंहिंजे घणे ठले हथो मथे वञे, की न की हथ में जबलो खणी वञे थो। पण जंहिं पंहिंजे असल घर खे पां वञे वारा आहियूं, जंहिं पंहिंजे असल घर में पां पुॼण वारा आहियूं, जंहिं कब्रिस्तान मथे पां वञे वारा आहियूं, उन पंहिंजे घर खे पां ठले हथा वञूं पिया, पां कीअं हथ मनाई कयूं। जेकॾहिं दुनिया जा जेको पंहिंजा मामूली घर आहिनि, इन घर पां जेकॾहिं ठले हथे नथा वञो त मुंहिंजा भाउ उन क़बर मथे पां ठले हथे कीअं वेंदासीं जंहिं क़बर खे पूरे ने पंहिंजा सगा पंहिंजे छॾे हलिया वञा। दुनिया में पां मथे जेकॾहिं दुख हूंदा, दुनिया में जेकॾहिं पां मुसीबत में हूंदासीं, दुनिया में जेकॾहिं पांखे कंहिं का माण्हू जी ज़रूरत पवंदी त कई पंहिंजा कुटुंब वारा, पंहिंजा सगावती वारा, पंहिंजा दोस्त पंहिंजे कमु अचींदा, जे केतिक बीमारीअ में पांखे 2 रुपया पण ॾींदा, केतिक तकलीफ़ में पां वटां आटो पण कंदा, केतिक पां मुसीबत में हूंदासीं त पांखे पुछाईंदा पण खरा। हिते हिकिड़ो ॿियो हिक ॿिए खे कमु अचे ज पियो, पर हिकिड़ो घर अहिड़ो आहे, हिकिड़ो मक़ाम अहिड़ो आहे, हिकिड़ी जॻह अहिड़ी आहे, जेकॾहिं उते पां पुॼी वियासीं, पंहिंजी दोस्ती पांखे कमु की न थींदी, पंहिंजी सगावती पांखे कमु की न थींदी, पंहिंजो कुटुंब पांखे कमु की न थींदो। उते सदके इंसान खे पिंड जा अमल कमु थींदा। जेकॾहिं पां वटि ख़ासा अमल हूंदा, जेकॾहिं पां नेकियूं बेड़ियूं करे ने हितां खणी ने कब्रिस्तान मथे पुॻासीं त ई अमल पांखे कमु अचींदा। ने पंहिंजी हालत अहिड़ी आहे जे गुनाह जा पां टूंगर उभा करे छॾिया आहिनि, गुनाह जूं गठड़ियूं पां मथे मथे अहिड़ियूं खणी रखियूं आहिनि जे पां वटां खॼियूं पण की न। नेकीअ जो जेको पंहिंजो तराज़ू आहे, नेकीअ जो जेको पंहिंजो पलड़ो आहे, नेकीअ जो जेको पंहिंजो थेलो आहे, उहो सफ़ा ठॾो पियो आहे। ऐं पांखे कीअं यादि ई न आहे जे किंटाणे मरी वञा त आउं अलाह खे जवाबु कोन कंदुसि। दुनिया जी पांखे ढिघ यादि आई आहे। दुनिया जो हिकिड़ो नुक़सान पण पां बर्दाश्त नथा करे सघूं। दुनिया में 100 रुपये जो पंहिंजो नुक़सान थिए त पंहिंजो सुख फिटी पए थो जे मुंहिंजा 100 रुपया मूं वटां रहंदा रहिया। पण जंहिं आख़िरत के साम्हूं पां पग भरे वञूं पिया, जंहिं क़बर खे पां विख विख करे ओॾा थियूं पिया, जंहिं क़बर खे पां किंटाणे पुॼी वञूं पांखे कीअं ख़बर न आहे, उन क़बर लाइ करे पां कीअं तयारी न आहे कई। ने गुनाह करे करे पंहिंजी दिलि मथे किट चढ़ी विया आहिनि, ने पांखे अहिड़ो थिए नथो जाऊं गुनहगार आहियां। गुलाह जंहिंजो कारण ई आहे जे पां ख़ाली नाले जा मुस्लमान बाक़ी बचिया आहियूं, पां वटि अमल बाक़ी न आहे बचियो। ने जहिड़े इंसान वटि पक्को ने सचो ईमान न हुए, जहिड़े इंसान वटि पकाई ने सचाईअ वारो इस्लाम न हुए, तर इंसान जी हालत अहिड़ी थी थी जेको पंहिंजी थी आहे। जे गुनाह मथां गुनाह कंदो हिन माण्हू खे ख़बर की न पवंदी मूं वटां गुनाह थी वियो आहे। अल्लाह ताला हिन इंसान खे अखि हूंदे अंधो करे छॾींदो, कने हूंदे ॿोड़ो करे छॾींदो, ज़बान हूंदे गुंगो करे छॾींदो। हिनखे ख़बर की न पवंदी मूं कहिड़ो कयो आहे। ने पां हिन दुनिया जी थोरी का सज़ा खां बचे रहा करे, दुनिया जी थोरी का तकलीफ़ खां बचे रहा करे, रात में ॾींहुं अल्लाह जो नाफ़रमानियूं कयूं था। है सियारो आयो आहे, सीउ पए थो, माण्हू नमाज़ नथा पढ़े, जेको चहिरे सीअ में केरु मसो करे, थधो पाणीअ मसो कंहिं था थिए। दुनिया जी तकलीफ़ को तकलीफ़ न आहे, थधो पाणी पांखे नथो नड़े, पांखे सीउ नथो नड़े, पहिर जहिड़ो को पंहिंजे दुनिया जो कमु हुए त पां असुर जो 4 वॻे उथी वञूं था, फिर इन ही थधे पानी से मुंह धोऊं था। ने जरूरत वे तो इन थधे पानी से पां असुर जो वैसी पर पऊं था, पर कम दुनिया जो खपे, दीन वारो न खपे। ने दीन जी ॻाल्हि अची वई, नमाज़ जी ॻाल्हि अची वई तर पांखे ऑटोमेटिक पहले सनो सनो सी पए थो, तर पाणी पांखे थधो थी लॻे थो।
ने याद रखजा, दुनिया की तकलीफ को तकलीफ नाई, दुनिया जो दुख को दुख नाई। असल तकलीफ वो तकलीफ है जो को आखिरत में मारे के मिले वाली है। असल दुख वो दुख है जे दुख मथे पा पांजे अमल के कारण पुजी रहदासी। दुनिया जो थी हुए तय बने, दुनिया की खदकार हुए तय बने, दुनिया जो काड़ो हुए तय बने, दुनिया की हर की वस्तु टेम पूर्ति है मड़े खत्म थी वेंदी। पर जे मारो के आखिरत में तकलीफ मिले, जो को मारो उते दुखी थी वियो, वो हमेशा न करे दुखी रहंदो, कदे पण सुखी न थींदो। ने पा दुनिया के मामूली फायदे ना करे, दुनिया के थोड़के का आराम ना करे, उन जन्नत वाले आराम में जा हथ कड़ी ना खाए। पा दुनिया के थोड़ो को नुकसान बर्दाश्त न करे सको, दुनिया की पावटा मामूली तकलीफ सहन नथी थिए तेरा पा गुनाह का कम करियो था। पर उहे पावटा तकलीफ कीअं सहन थींदी जंहिंमें दोज़ख के अल्लाह रब्बुल आलमीन जहिड़ो पारींदो तहिड़ो फरमाए उहो टांडो हिक ॿिए खे खईंदो पियो। जहिड़ा अल्लाह ताला मड़े इंसान ने जिन जेके गुनहगार हूंदा मिली के दोज़ख में फिजाईंदो, तहिड़ो दोज़ख चवंदी हल मिन मज़ीद, अल्लाह अञा ॾे मुंहिंजो पेट अञा भराइणो आहे। तर अल्लाह रब्बुल आलमीन पाण ने पत्थर खणी ने दोज़ख के भरींदो। उनजी तकलीफ़ मां खे पसंदि है, वो मां खे पसंदि है कि दोज़ख में वो भले वेंदो रहा। पंहिंजी हैसियत घणो है, पाण में पर केतिरो है, दोज़ख जी बाहि में जा हथ कढो, खाली कॾहिं के चिमनी मारे उन मथे खाली 2 सेकंड हथ रखो तो खबर पए जो बाहि कहिड़ी हूंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दोज़ख जी जो बाहि है, दोज़ख जो जो टांडो है, ये दुनिया के टाटे का 70 गुणा वधारे गर्म है। पां वटि दुनिया की आग बर्दाश्त नथी थी। पर ये पां पिंड की कमजोरी है, ये पां पिंड नाबरी ईमान वारा आहियूं जो दुनिया की थोड़ी के तकलीफ सहन नथा करे सको। पर जे इंसान के अल्लाह ताला ईमान दे तो, जे इंसान के सच्चो ईमान मिले तो वो इंसान केड़ो वे तो न केड़ियों तकलीफों सहन करे तो। अचो आंखे कुरान में जाकड़ी मिसाल समझाया। मूसा अलैहिस्सलाम जरा फिरौन के दरबार में आयो, फिरौन के चए आऊं नबी आहियां, अल्लाह ताला मूंखे तो वट हलाए तू मुझी गाल मञेगा। तेरा फिरौन चए तू जादूगर आहीं, तू नबी नहीं है। ने पिंड के मुल्क में जेतिरा पण जादूगर इंसान हुआ मिली के सटके चे अचो हिकिड़ो जादूगर आयो है, न जादूगर के पाण खे हाराइणो है। ने फिरौन जंहिंखे सॼी क़ौम सजदा कंदी वई, वो फिरौन जंहिं पिंड खे चयो हो अना रब्बुकुमुल आला, आऊं आजो मिली कता वॾो रब आहियां, उनजे दरबार में जहिड़ा उहे जादूगर मणे आया तहिड़ा चई मूसा अलैहिस्सलाम के चे मुंहिंजा जादूगर मणे आया आहिनि, हाणे तोखे हाराईंदा। जादूगर मौक़ो ॾिठो त फिरौन खे चयो जे असीं मूसा खे हाराए विझूं त तूं असांखे इनाम ॾींदे। तहिड़े चे आखियां वॾियूं वॾियूं इनामूं ॾींदुसि ने आऊं आखे मूं पिंड जा वज़ीर बनाईंदुसि। फिरौन जा वज़ीर बनण ते वॾी ॻाल्हि हुई। आऊं आखे मूं पिंड जा वज़ीर बनाईंदुसि ऐं मूसा खे हारे ॾेखारियो। मूसा अलैहिस्सलाम के साम्हूं जहिड़ो जादू कयो, मूसा को जादूगर न हो, मूसा नबी हो। ने जादूगर खे ख़बर पई वई कि माण्हू जेको असांखे साम्हूं आहे जादूगर न आहे बल्कि नबी है। जॾहिं मूसा खे सुञणी न थो तहिड़ो फिरौन वटां जेको आया हुआ इनाम गिरणु, फिरौन वटां जेको हुदो गिरणु आया हुआ जे असांखे वज़ीर बनाए जे असीं मूसा खे हाराईंदासीं, उन फिरौन खे साम्हूं थी करे चवंदा आमन्ना बिरब्बिल आलमीन रब्बि मूसा व हारून। ए फिरौन, असीं आया हुआसीं तो वटि इनाम गिरणु, असीं आया हुआसीं तो वटां हुदो गिरणु, वज़ीर बनणु, पर असांखे ख़बर पई वई है जो कोई माण्हू मूसा ही कूड़ो न आहे, सचो नबी है, एतिरे असीं हिनखे नबी करे मञूं त तोखे नथा मञूं। फिरौन गुस्से में अची वियो ने फिरौन उन्हीं खे चए लउसल्लिबन्नकुम,
लउसल्लिबन्न अयदियकुम व अर्जुलकुम मिन खिलाफ थुम्मा लउसल्लिबन्नकुम अजमईन। मुंह में जा हथ कटी मूसा के जो मञायो इन की सजा आखे केड़ी दींदोस सुनी लायो। सजा आख्या ये दींदोस आजा हथ ने पग बोय वडे विझंदोस, हथे ने पण कपे विझंदोस, आजा पग पण कपे विझंदोस। पो मणी मारे के सामू आखे चौक मथे टंगे छडींदोस। जे मारो ॾिसे कि जेको फिरौन जी ॻाल्हि नथो मञे उन माण्हू जी हालत कहिड़ी थी। तेरो ईमान वारा जवाब ॾींदा हथे ने पगे जे वॾे जी धमकी मिली है पर अल्लाह मां हथ न कढियो। हिते जिराक सी वधी वियो आहे त अल्लाह जे हथ कढी पां भॼी विया आहियूं। जिराक सी वधारे पियो आहे थधे पाणीअ में पां हथ नथा विझूं। जे सी मूंखे पए थो ऐं बीमार थी पवंदुसि। हुते फिरौन चए थो आजा हथ में पग ऐं कपे विझंदुसि। तेरो चयो लन नुसिरुका अला मा जाअना मिनल बय्यिनाति वल्लज़ी फतरना फक़ज़ी मा अंत क़ाज़ी इन्नमा तक़ज़ी हाज़िहिल हयातद दुनिया। जवाब सुनो, जवाब को ॾींदा फिरौन तो कंहिंखे धमकी ॾिए थो हथ में पग कपे विझंदुसि। असांखे चए थो असांजे हथ में पग कपे विझंदुसि। तोखे जीअं खपणो हुजे कपे लाइ, तोखे जिकी कमु करणो हुए करे ला, तोखे झुको सज़ा ॾियणी वई ॾेई ला। पर हिकिड़ी ॻाल्हि सुणी ला, तोजी कंहिं पण सज़ा नो दिलिजी असांजे रब मां कॾहिं हथ की न कढंदासीं। ऐं पोइ ई पण चयो तूं जेको चए थो आजा हथ में पग ऐं कपे विझंदुसि, तूं दुनिया में कपीने न, दुनिया में तुंहिंजो पर हले थो न। हिते तूं असांखे सज़ाऊं ॾिने, आख़िरत तूं असांजी न फिटाए सघंदे। ने तूं हीअ पण ॻाल्हि सुणी ला, तूं सम्झे थो ऐं इनखे डपु विझां ऐं इनखे धिॼायां त पिन जी आख़िरत में जा न जन्नत में जा हथ कढी वेंदा। तूं असांखे गमे जूं तकलीफ़ूं ॾे, असांखे बिल्कुलु पण मंज़ूर न आहे कि असीं असांजे रब में जा हथ कढूं। तकलीफ़ मुंहिंजा भाउ सौन ॾुखी आहे। सी पावट नथो साराजे, पावटा मसो नथो थी थधे पाणीअ में, पावटा सूर्य नथो थी अचे, तकलीफ़ूं सहन करणु ॾुखियूं आहिनि। न एतिरे लाइ करे अल्लाह ताला जर जन्नत खे बनाए, जर जन्नत खे अल्लाह ताला तैयार करे छॾे, जन्नत खे सिंगारे सुहिणी बनाए छॾे, त जिब्रील खे चए जिब्रील वञ जन्नत न्यारे मूं कहिड़ी बनाई है, जन्नत न्यारे मूं कहिड़ी बनाई है। जिब्रील वञे थो जन्नत खे न्यारे थो, जन्नत जूं नेमतूं न्यारे थो, जन्नत जो सिंगार न्यारे थो। त अची करे चए थो अल्लाह हेड़ी खूबसूरत तो जन्नत बनाए है, हेड़ी सोहणी जन्नत तो बनाए है। अल्लाह दुनिया जा मड़े माण्हू न जन्नत मथे पुॼी वेंदा। खांसी अहिड़ी है, जोरदार अहिड़ी है, मड़े माण्हू न जन्नत में वेंदा। तर चए जिब्रील हाणे वञी मुंहिंजो दोज़ख तो न्यारे अचे। जिब्रील वियो दोज़ख खे न्यारे तरफ़ पाछो अची करे चए थो अल्लाह हेड़ा अज़ाब जेको तो तयार कये, दोज़ख खे तो जेको हेड़ी बाहि ॾिनी है, ऐं अल्लाह दुनिया जो केरु पण माण्हू दोज़ख में वञणु पसंदि कीअं कंदो। त अल्लाह ताला जन्नत खे ॾुखे से घेरे छॾे, अल्लाह ताला जन्नत मथे बाउंड्रियूं लॻाए छॾे, जन्नत मथे अल्लाह ताला वाणी करे छॾे। पोइ जिब्रील खे चए जिब्रील हाणे वरी वञ तूं जन्नत खे न्यारे अच। पहिरियों वरी जॾहिं न्यारण वियो पाछो वरियो त चए अल्लाह मूंखे त लॻे थो हिन जन्नत मथे हिकिड़ो माण्हू की न पुॼंदो, हिकिड़ो की न पुॼंदो। चए को चए अल्लाह तो हेॾियूं तकलीफ़ूं रखी है, तो हेॾा ॾुख रखे, हेॾियूं मुसीबतूं रखे, हेॾियूं दुनिया जो बीमारियूं तकलीफ़ूं मणे रखे, केरु माण्हू वेंदो एॾी तकलीफ़ में, केरु सहन कंदो मणे हेॾो। ई जन्नत खे भुली वेंदा तकलीफ़ूं ॾींहं सहन कीअं थींदियूं। अल्लाह ताला जन्नत खे घेरे छॾे, थधे पाणीअ से मसो करे मिसीन में अचे तो समझी लायो जन्नत खे घेरे वेंदा पार थिए पियो। ऊन्हारे कारे में जब रोज़ा रखे तो समझी लायो जन्नत के घेरे में जा पार थिए पियो। जेतिरियूं इंसान मथे बीमारियूं अचे, तकलीफ़ूं अचे, मुसीबतूं अचे, समझी लायो जन्नत जो को घेरो है ई पार करे ने जन्नत के ओॾो थिए पियो। ने पोइ चए हाणे दोज़ख खे न्यारे अच। त अल्लाह ताला दोज़ख खे आराम से
ऐश से मस्ती से मजाक से घेरे छॾे। पाछो आयो तर चए अल्लाह मूंखे त लॻे थो जेतिरा माण्हू टोटल ने टोटल मणे दोज़ख में वेंदा रहूं था। चए तो दोज़ख खे घेरे अहिड़ी वस्तुएं से जे मणे माण्हू इन कम में पई वेंदा। आराम से घेरे छॾे। दोज़ख खे तो फिर आराम में आराम से लॻो पियो आहे। लहर वारियूं वस्तु, आराम वारियूं वस्तु, मज़े वारियूं वस्तु जेकी आहिनि मणे तो दोज़ख खे चौफे रखी छॾे आहे। हाणे जेको माण्हू इन वस्तुअ खे ओॾो थींदो की विख विख करे दोज़ख खे ओॾो थींदो पियो। पाण पिंड न्यारी कयूं। जिब्रील जेको उते ॻाल्हि कयईं जे अल्लाह मूंखे लॻे थो जन्नत में केरु माण्हू वञी किन सघंदो, मणे माण्हू दोज़ख में वेंदा। ने जिब्रील जी उहा ॻाल्हि जेकॾहिं आंखे सम्झणी वे त असूर ताणे मिसी जे मोंगिन मथे उभी न ॾियारींदा हो जहाल त बुरो आहे। जिब्रील चए अल्लाह थोरका त माण्हू जन्नत में वेंदा, ॿिया मणे दोज़ख में वेंदा। केर जन्नती है केर दोज़खी है। सियारे जो टाइम हले पियो बांका जे अंदरि मिसी जी गेट मथे उभी निहार रहियो मुंहिंजा केतिरा माण्हू अचनि था। मणे आराम में चई, मणे मिठी निंद्र में चई, मणे सुतल ई मणी जे निंद्र मिठी लॻे थी। अल्लाह जो घर कंहिंखे मिठो नथो लॻे। हुफ़्फ़तिल जन्नतु बिल मकारिह व हुफ़्फ़तिन नार बिशहवात। पर अल्लाह ताला फरमाए क़यामत जो ॾींहुं जॾहिं इंसान जो हिसाब में किताब थींदो उन ॾींहं जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो यौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला युसिकु वसाक़हु अहद। यादि रखो क़यामत जो ॾींहुं जेको माण्हू खे अल्लाह ताला सज़ा ॾींदो माण्हू अहिड़ी कॾहिं सज़ा ॾिठो ई न हूंदो। क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जेको माण्हू खे पकड़ कंदो ओड़ी पकड़ माण्हू कॾहिं ॾिठो ई न हूंदो जो अल्लाह ताला हीअं पण माण्हू खे पकड़ींदो। जेकॾहिं पंहिंजी दिलि में उहो डप पैदा थिए, जेकॾहिं पंहिंजी दिलि में ई अहसास जागे जे हिकिड़ो रब असांजो आसमान मथे आहे, राति न ॾींहुं असांखे निहारे थो, राति न ॾींहुं असां मथे नज़र रखे थो, असांजी हिकु हिकिड़ी विख खे उहो सारे पियो, असांजी हिकु हिकिड़ी ॻाल्हि खे उहो सुणे पियो, असांजी अख के इशारे के पण उहो नोट करे पियो। जेकॾहिं पंहिंजी दिलि में ई डप जागे जीअं पाण माण्हुनि धिगी ने कईअ कमे में हथ कढींदा आहियूं था जो माण्हू मूंखे ॾिसनि पिया, ईज डप जेकॾहिं पंहिंजी दिलि में अल्लाह करे अची वञे जे हिकिड़ो असांजो रब आहे जेको आसमान मथां असांखे निहारे थो त पाण कॾहिं पण गुनाह जो कमु न कयूं। यूसुफ अलैहिस्सलाम जी मिसाल खे निहारियो, जंहिं हिकिड़ी ख़ूबसूरत औरत जेको मुल्क जी राणी हुई जॾहिं दरवाज़ो बंदि करे लाथे यूसुफ खे मिंजाया पोइ लाथे। मकान में हिकिड़ो पिंड आहे न ॿई औरत ॿियो केरु न आहे। ईमान झलणु ॾुखियो आहे इन हालत में हिकिड़ी जवान टूसी औरत पाण खे हिकिड़े मकान में पूरे लाइ जवान मुड़ुस आहे न औरत सामे थी चए थी ए यूसुफ अॼु पाण बदकारी कयूं, यूसुफ अॼु पाण बुराई कयूं, पाण खे ॾिसंदड़ केरु न आहे। दरवाज़ो बंदि पियो आहे। तेर चए थो माअज़ल्लाह इन्नहु रब्बी अहसन मथवाय इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून। आओ मुझे रब की पनाह घुरा थो, मूंखे ई कम बिल्कुलु पसंदि न आहे जो आउं मुंहिंजे रब खे नाराज़ कयां। यूसुफ खे कंहिं ॾिठो ते सीसीटीवी कैमरा लॻल हुआ, दरवाज़े मथे को माण्हू उबल हो, केरु न हो, आसमान के साम्हूं निहारे करे चए को आसमान मथे मुंहिंजो रब आहे, उहो मूंखे ॾिसे पियो, गुनाह जो कमु आउं न कयां। त उहो औरत चए थी जेकॾहिं तो बदकारी न कए, जेकॾहिं तो मूं से बुराई न कए, जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञे त यूसुफ तोखे आउं इहा सज़ा ॾींदुमि जे आउं तोखे जेल में विझी छॾींदुमि, जेल में पूरजी वेंदे, जेल में वञणु ॾुखियो आहे। तर अल्लाह रब्बुल आलमीन वटां दुआ घुरी चए थो रब्बि सिज्नु अहब्बु इलैया मिम्मा यदऊननी इलैह। ए अल्लाह यूसुफ आउं तुंहिंजो बानो आहियां, ही माण्हू मूंखे बुराई न कई तंहिंजे बदिले में जेल में विझनि था। हिकिड़े पासे मोड़ा करे औरत सिंगार करे वेठी है जे मुंह से बुराई कर, ॿिए पासे मोड़ा करे जेल पियो है। ए अल्लाह तुंहिंजो ही बानो हिन औरत में हथ कढी ने जेल के साम्हूं वञे पियो, बुराई करणु कॾहिं न वेंदो। अहिड़ो ईमान पाण बनायूं, पंहिंजो ईमान अहिड़ो न आहे। पाण मथे तकलीफ़ूं न आया वयूं, पाण सुख में न आराम में आहियूं, पाण लहर न ऐश में आहियूं,
ने रात में दिन दगा करे समझो पिया असां मथे मौत की न थींदो असीं हमेशा जीअरा हूंदासीं असां के मरणो आहे न ही जर मने गाली पा सुनो था तर पाप जा हर के माण्हू के ईअं थिए थो हेर थोरो मरियो वञा तो अञा थियो अञा जीरो थियो या हेर नसीहतूं कयो था अहिड़ी निमाज़ पढ़ा अहिड़ी नेक थी वञा अञा त जवान मुड़ुस थियो अञा मुंहिंजा भाउ किन निंद्र में तूं सुतल आहीं तूं किन वाट मथे वञे पियो तूं किने घुमाणे में मिच पियो वञे मौत कंहिंखे पुछी नथो अचे मौत कंहिंखे चई नथो अचे अचानक मौत जो हमलो थिए थो पोइ तूं घोट हुने ते रवानो थी वञे तूं सिंगारल हुने ते रवानो थी वञे तू नौजवान होने ते पर रवानो थी वञे उन मौत कंहिंखे माफ़ न के तोखे पर माफ़ की न कंदो टाइम पा मिली वटे मौक़ो पा मिली वटे पा सुधरी वञो पां जेकॾहिं अल्लाह ताला खे नाराज़ कयो है त अल्लाह ताला वटां माफ़ी पण मंगींदा आहियूं जेकॾहिं पां गुनाह कया आहिनि त उन रब अॻियां हथ फैलाए चओ अल्लाह आउं गुनहगार आउं खताकार आउं सियाकार आउं बदकार आउं बेनमाज़ी आउं बेदीन आहियां पर अल्लाह अॼु तो वटि वाइदो कयां थो अॼु वटि आउं गुनाह थी न कंदोसि मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर अल्लाह ताला पाण मणी खे माफ़ करे छॾींदो पण ज़रूरत इन वस्तु जी आहे जे पाण माफ़ी मंगो जरूरत इन वस्तु जी है जे पां तैयार थियो पां कई ॾींहं कढी छॾिया आहिनि पां ज़िंदगी ॾिगे विञाए छॾी है हाणे केतिरी ज़िंदगी बाक़ी है पाण खे कीअं ख़बर न आहे हाणे ज़िंदगी खे न विञायो हाणे ॾींहं खे बर्बाद न कयो हाणे उमिरि पिंड जी न वापरायो अल्लाह ताला खे राज़ी कयो 5 वक़्त नमाज़ पढ़ो पिंड जे गुनाह जी माफ़ी मंगो अल्लाह जे घर खे आबाद कयो अल्लाह ताला खे आबाद करे छॾींदो रब ताला खां पां दुआ घुरो रब ताला असां जेके पण गाने कुरान हदीस के मुताबिक सहियो है असां उनके मनी के उन मते अमल करने की तौफीक अता फरमा ए अल्लाह असीं गुनहगार खताकार सियाकार इंसान आहियूं अल्लाह पिन जे फज़ल सां करम सां असांजा गुनाह माफ़ फरमा ए अल्लाह जेके पण असां वटा गुनाह थिया आहिनि ग़लतियूं थियूं आहिनि उन मते असांखे सच्ची माफ़ी मंगण जी तौफीक अता फरमा ए अल्लाह असीं जेके पण बेनमाज़ी आहियूं ए अल्लाह बेदीन आहियूं असां मणी के तू नेक में नमाज़ी बना ए अल्लाह तुझा घर वीरान ऐं सॼा ऐं खाली पिया आहिनि ए अल्लाह असांजे मणी पाए के मस्जिद में अची मस्जिद खे आबाद करण जी तौफीक अता फरमा ए अल्लाह असांखे जेसि ताईं जियाई त इस्लाम मथे जॾहिं असांजो ख़ात्मो कई तर ईमान मथे ख़ात्मो फरमा ए अल्लाह जेके बीमार आहिनि उन मणी खे शफ़ाए कामिला आजिला अता फरमा ए अल्लाह जेके मरीज़ आहिनि उन जूं क़बरूं कुशादा फरमा ए अल्लाह असीं मुसलमान आहियूं त असांखे मुसलमान वारी ज़िंदगी जीअण जी तौफीक अता फरमा आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।